ऐं असांजी जेका बिरयानी आहे उहा बि ऑलमोस्ट रेडी आहे। उनखे कयूं था डिश आउट। चलो जी। ऐं जेका बि इहा भाॼी आहे इनखे पोइ था रखूं। थोड़ा जेके धाणा आहिनि उन्हनि खे मां कट कयो आहे उहे ऐड कंदासीं। थोड़ो काउंटर खे बि क्लीन था कयूं। चलो जी, ये अची वई असांजी ड्रिंक। ऐं हिकिड़ी ट्रे था खणूं जेका थोड़ी वेकरी हुजे ऐं हुन में बिरयानी खे सर्व कयूं। अच्छा, चांवर गर्मा गर्म ई मज़े जा लॻंदा आहिनि, त कोशिशि कयो त तव्हां जेका पंहिंजी बिरयानी आहे उनखे गर्मा गर्म सर्व कयो। अच्छा, मां हिन जे मथियां ऐड कयां थी धाणा। जीअं असां बिरयानी कढंदासीं त धाणा मिक्स थींदा वेंदा। स्पाइसी चिकन बिरयानी अॼु जो असांजो मेन्यू हुयो। उन में असां गॾोगॾु हिकिड़ी ज़बरदस्त पुदीने ऐं लेमन सां गॾु तयारु कईसीं ड्रिंक। थोड़ा टमाटा, थोड़ो धोरो हिन में शामिलु कयोसीं। स्पाइसी आहे बिरयानी इलाही। जेके स्पाइसी बिरयानी पसंदि कंदा आहिनि त अॼु जी बिरयानी जेका आहे सा उन्हनि जे लाइ आहे। उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। ट्राई ज़रूरु कंदा ऐं सोशल मीडिया ते तव्हां ज़रूरु फॉलो कयो। जेका बि रेसिपी तव्हां खां ॾिसण में रहिजी बि वञे थी, तव्हां यूट्यूब ते ज़रूरु ॾिसो। असांजा लिंक्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। चलो, मथियां ऐड कंदासीं थोड़ा वाइट राइस, त जीअं बिरयानी असांजी ॾिसण में बि ख़ूबसूरत लॻे। पंहिंजे घर वारनि सां गॾु इंजॉय कयो, पंहिंजनि प्यारनि सां गॾु तयारु कयो, ठाहियो। चलो, थोड़ी ॿी बि कढूं था ऐं उन खां पोइ ते थोड़ो साओ मिर्च ऐं वाइट राइस ऐड कंदमि। बस दैट्स इट। जेतिरी ख़ूबसूरत थी लॻे बस एतिरी था कढूं। थोड़ा असांजा इहे कलरफुल राइस हुजनि। थोड़ा मथियां ऐड कंदासीं इहे असांजा धाणा। बस बाहि हिन जी कयूं था बंदि। ऐं वक़्तु बि हाणे थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मां इन बिरयानी खे बि अञा बि सुठे तरीक़े सां मिक्स थी कयां। पंहिंजूं फरमाइशूं तव्हां असांखे ॿुधाए सघो था सोशल मीडिया जे थ्रू। कोशिशि कंदासीं उन्हनि खे ज़रूरु पंहिंजे शो में ऐड कयूं।